साईं साईं ईद मुबारक सफ़ा मटिजी विया आहियो नौजवान थी विया माशाअल्लाह मेरान यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जाम शोरे जी जामिया मस्जिद है जंहिंमें अॼु असां ईद जी नमाज़ पढ़ी आहे ऐं हीअ सभु ईद जी नमाज़ खां पोइ हिक ॿिए सां ईद मिली रहिया आहिनि ऐं सभई हिक ॿिए खे ईद मुबारक ॾेई रहिया आहिनि हीअ सॼी दुनिया जे आॾो मंज़र पेश करे रहियो आहियां एशिया अफ्रीका ऑस्ट्रेलिया अमरीका यूरोप जिन पे जा हिते घर आहिनि या जेके ॿाहिरि मुल्क में रहनि था त अॼु असां वटि ईद क़ुर्बानी जी अदा कई वई आहे जंहिंमें इहे सभु माण्हू हिन ईद जी नमाज़ पढ़ण लाइ पहुता आहिनि हीअ आहे मेरान यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जानशोरो जंहिंमें हींअर नमाज़ असां पढ़ी ऐं सभिनी साथियुनि जी यादि सां ईद मुबारक मिली रहिया आहियूं ऐं सभई माण्हू हिक ॿिए खे ख़ैर मुबारक तव्हांखे ईद मुबारक हुजे हीअ सभई हिक ॿिए सां भाकुर पाए ईद मुबारक मिली रहिया आहिनि नज़ारो आहे मेरान यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी जामिया मस्जिद जो जिते हींअर असां नमाज़ पढ़ी फारिग थिया आहियूं ऐं सभु मायूं हिक ॿिए सां ईद मुबारक मिली रहिया आहिनि मां बि तव्हांखे सॼी दुनिया जे माण्हुनि खे ईद मुबारक चवां थो हीअ असांजो प्यारो मुर्तज़ा शेख ईद मुबारक वीडियो भी भरे हाँ बात सही बा साथियों सभिनी खे ईद मुबारक महिरबानी